अॼु मां ठाहियां थी पई सेयल भाॼी, जंहिंमें विझंदमि हे भिंडियूं फ्राई थी कयां, डीप फ्राई, 2 वाङण, 2-3 करेला ऐं हिकिड़ी अंबड़ी, हे बसर, हे टमाटा ऐं हे आलू। जीअं कि ॿुधायो हो मां सेयल भाॼीअ में गोल पीस कंदी आहियां। त वाङणनि खे ऐं करेलनि खे भिंडियुनि खे डीप फ्राई करे कढां थी पई, पूरो न पकाइणो आहे, थोरो। मुंहिंजूं भाॼियूं सभु हाफ फ्राई थी वियूं आहिनि, पूरी तरह सां न पकायूं आहिनि भाॼियुनि खे। हाणे सिपरीअ में घी विधो आहे ऐं हाणे विझंदीमांसि बसरनि खे थोरो सो पिंक करिणो आहे। हे बसर मुंहिंजो थी वियो आहे, ॾिसो हेतिरो ई पकाइणो आहे बसर खे। हाणे हिन में विझंदीमांसि आलू ऐं नमक भाॼीअ जे अकॉर्डिंग, थोरी सी हल्दी पाउडर, अधु चमचो असां धनिया। बसि हाणे हिनखे घुमाए करे ऐं रखी रखियो ढकु ॾेई। हे आलू अधु ॻरी वेंदो, इन खां पोइ असां टमाटो विझंदासीं। जेसि तक मां हिन मसालो भरे वठां हिन भाॼीअ में सेअण जे लाइ। 2 चमचा धाणा, 1 चमचो मिर्च ऐं अधु चमचो हैड ऐं थोरो सो नमक भाॼीअ जे हिसाब सां। बसि आलू मुंहिंजो ॻरी वियो आहे, हे ॾिसो आसानीअ सां शुरी गुटी थी वञे पई। हाणे मां विझंदीमांसि करेला विझी करे ऐं टमाटो विझी करे ऐं ॻाढ़ा मिर्च। बाक़ी त सभु मसालो मां विझी छॾियो हुयो। हे ॾिसो भाॼीअ जो कलर बि ॾाढो बढ़िया अची वियो आहे। गैस धीरे करे बसि इहा भाॼी विझी छॾियो, सभु भाॼी विझी छॾियोसि। हाणे बसि हिन भाॼीअ खे 10 मिंटनि तक ढकु ॾेई करे रखी छॾिजो ऐं भाॼी पूरी तयारु थी वेंदी। मुंहिंजी भाॼी पूरी तरह सां रेडी थी वई आहे। हिन भाॼीअ में पाणी बिल्कुलु बि न पवंदो अथव। ऐं करेला तव्हांजा अगरि पका अथव त आलूअ सां गॾु विझिजो, अगरि कचड़ा अथव त पोइ टमाटे सां गॾु विझिजो। मुंहिंजा करेला कचड़ा हुया त मां टमाटे सां गॾु विधा आहिनि। ऐं मसालो बि सिर्फ़ु घर जो, लूणु मिर्च धाणा हैड, इन जे अलावा ॿियो कुझु बि यूज़ न कयो आहे।